जो भल सगन कटरू असां मीलाद मल्हाईंदासीं। तव्हां मीलाद मल्हाईंदो असांखे साड़ू थींदो। भला इहो नाच जेकर सवाब हुजे हा त साईं सजन साईं नाच करे हा नी सभ खां पहिरियों। तव्हां आवाम खे सवाब जी ज़रूरत आहे, हिननि मौलवियुनि ऐं पीरनि खे सवाब जी ज़रूरत न आहे छा? नबी साईं जे विलादत जी ख़ुशी कंहिंखे न आहे। पर नबी साईं जे विलादत जे ॾींहुं 8 या 9 या 12 रबीउल अव्वल ते सॼो ॾींहुं मस्जिद में वेही क़ुरान मजीद पढ़िजे, शुक्राने जा नफ़िल पढ़जनि, दुरूद पाक पढ़िजे। नबी साईं जे ईसाले सवाब जे लाइ तव्हां ख़ैरात कयो, ग़रीबनि मिसकीननि खे लटा वठी ॾियो, ग़रीबनि मिसकीननि खे घर ठाराए ॾियो। इन तारीख़ ते ऐलान कयो, ॿुधायो इन में अलाह जो नबी ख़ुशि थींदो। इहो मीलाद सही आहे या मीलाद इन नमूने सां मल्हाइजे जो सॼो ॾींहुं शहर में नाच कजे, न निमाज़ न क़ुरान जी तिलावत, मज़ाक मस्करी। तव्हां ॿुधायो त मीलाद मल्हाइण जो सही तरीक़ो कहिड़ो? उन्हनि खे पंहिंजे मुंहं सां सम्झायो त सही, पर पंहिंजा बि उन्हनि खे झलनि था। मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी उनजे पुट उन्हनि खे झलियो आहे त इहो नाच न कयो, असां ते माण्हू था खिलायो। भला साईं सजन साईं कंडियारे वारे केॾी महिल मीलाद में नाच कयो आहे का जिमरा? हीअं भेणा ही तव्हां छा पिया कयो? जीअं शीयनि जा ज़ाकिर असांजे जोगियुनि खे पिया माराइनि, उन्हनि जा मथां ई सीना पिया फाड़ाइनि, पाण वास्ते धकु हणंदा। ही बि ईअं ॿियनि खे पिया नचाइनि, पाण चवनि था नचनि। सही थो चवां या ग़लति? ही इख़्तिलाफ़ आहे छो? किताब साॻा, हदीस उसूल हदीस, फ़िक़े उसूल फ़िक़े, तफ़सीर बैज़ावी, तफ़सीर जलालैन जेके असां पिया पढ़ायूं मदरसे में, ये साॻा किताब पिया पढ़ायूं। पोइ हेॾो इख़्तिलाफ़ छो, हेॾो जहिड़ो छो थी वियो आहे? ये सभु हेठां तव्हां वटि जागा पिया कराइनि। तव्हां वॾा सभु गॾिया वेठा। 1974 में 7 सेप्टेम्बर ते भुट्टे साहब जी हुकूमत हुई, ख़त्म नबूअत जो मसइलो। उन वक़्त में सभु गॾु आहे। शाह अहमद नूरानी मरहूम वीचारो, मुफ्ती महमूद, प्रोफेसर अब्दुल गफूर, ही जमायत इस्लामी, जमायत अहल हदीस, ही बरेलियुनि जा सभु अॻवान। हाणे मौलाना सां गॾु अलामा अवैस अहमद शाह नूरानी, उहो मौलाना सां गॾु आहे। तव्हांखे छा थी वियो आहे भेणा जो निहारियो था त अखियूं फोटारे था निहारियो, असां अचूं था त मुंहुं ॿिए पासे था कयूं? ही ॻाल्हि छा आहे? भला इहो नाच जेकर सवाब हुजे हा त साईं सजन साईं नाच करे हा नी सभ खां पहिरियों। तव्हां आवाम खे सवाब जी ज़रूरत आहे, हिननि मौलवियुनि ऐं पीरनि खे सवाब जी ज़रूरत न आहे छा? पीर करमुल्लाह इलाही, साईं हुसैन शाह कंबर वारो, गुल मोहम्मद शाह बुखारी, भला उहे नाच कंदा, उहे झिमरियूं हणंदा? बाबा इहो ग़लति आहे। हू बि सम्झनि था, तव्हांखे बि सम्झाइनि था त इहे कम ग़लति न कयो, पर तव्हां बि ज़िद में हो। भल सगन कटरू मीलाद मल्हाइबो। मीलाद हिन नमूने सां मल्हाइबो, सॼो ॾींहुं पाक जाइ ते वेही करे अलाह ऐं अलाह जे रसूल जी तारीफ़ कई, नबी साईं जो शान, नबी साईं जी सीरत, तौहीद बयान कई। अलाह वारनि जे मथां बाबा असांजे किताबनि में लिखियो पियो आहे त कबर ते मेणबती न ॿारो, कबर ते अगरबत्ती ॿारण जी इजाज़त न आहे, कबर ते ॾीए ॿारण जी इजाज़त न आहे। कबर में पकी सिर जेका बाहि जी पकल आहे उहा कबर में इस्तेमालु न कयो। किथे कलर आहे, सिम आहे, उते बि सीमेंट जे ब्लॉक हणण जी तव्हांखे इजाज़त न आहे, छो त सीमेंट बि बाहि सां ठही करे तयारु थो थिए। उते बि काठ जा ताक लॻायो, बांस जूं लकड़ियूं ऐं तव्हां सर लॻायो, बाक़ी सीमेंट जे ब्लॉक लॻाइण जी तव्हांखे कबर में इजाज़त न आहे। इन जे करे कबर वारे खे तकलीफ़ थींदी आहे। या तव्हां ख़ैर ख़्वाही उन्हनि सां नथा कयो, उन्हनि सां दुश्मनी था कयो।